वगण लॻ यारो देरो जे इमाम बारगाह अली रज़ा में सैयद रियाज़ हुसैन शाह, सैयद डॉक्टर हबीब शाह ऐं सैयद इमरान अली शाह इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत जी मुनासिबत सां मजलिस अज़ा हर साल वांगुरु हिन साल बि 5 मुहर्रम अल हराम ते मजलिस अज़ा मुनक़द कराई, जॾहिं त थधी सबीलन जो अहतमाम कयो वियो। इलाइक़े वासियुनि मोमिन अक़ीदतमंदनि समेत शिया उलमा काउंसिल वगण यूनिट जो सदर सराई आबिद जतोई ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मजलिस अज़ा खे ख़िताब कंदे चयो त करबला जो वाक़ियो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी लाज़वाल क़ुर्बानी जो दुनिया में किथे मिसाल नथो मिले। इमाम सगोरन मासूमनि जी बि क़ुर्बानी ॾिनी जेका मुहम्मद जे दीन इस्लाम खे बचाइण ख़ातिर ॾिनी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।